बलोच न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। उस्मान शाड़ी का मोहम्मद रहीम ख़ास केले जी रिपोर्ट मुताबिक बरसाती पानी बीहण सबब गेस्ट ते ज़ाब्तो न अची सघियो। गेस्ट समेत ॿुॾी फौत थींदड़ जो तइदाद 5 थी वियो आहे। ॻोठ मेवो वञियो वासी रिजू भील जे मासूम अनीता गेस्ट वॻे फौत थी वई। ॻोठ मेवो वञियो वासिन जो न्याज़ दर्स इमदाद नज़ीर समेत वॾे तइदाद में ॻोठाणनि जो DC टंडवाल यार ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। ॻोठाणनि जे DC हटायो ॻोठ बचायो जा ज़ोरदार नारा। ॻोठ औलिया मेवो वञियो जे दरगाह नशीन न्याज़ दस जे अॻवाणी में रोड ते बीठल पाणी में ॻोठाणनि ऐं मुरीदनि समेत सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। दरगाह नशीन न्याज़ चयो त ॻोठ मुकमल ॿुॾल आहे ऐं क़दीमी क़ब्रस्तान पाणी में ॿुॾल आहे। क़दीमी दरगाहूं ऐं मक़बरा शहीद थियनि पिया पर इंतज़ामिया पाणी नेकाली न करायो आहे। ॻोठाणा सख़्त ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे सूबाई वज़ीर ज़िया अब्बास शाह ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त बरसाती पाणी नेकाल करायो वञे।